छो त हाणे पंजाबी ड्रामे में बैकग्राउंड घणा पिया ॾेखारिया वञनि ऐं काफ़ी दोस्त इन लाइ परेशान आहिनि त अॻिते कहाणी कहिड़ी क़िस्त में वधंदी। 40-50 एपिसोड खां पोइ दोस्तो कहाणी नओं रुख़ कंदी ऐं अॻिते वधंदी ऐं तव्हांखे पोइ ड्रामो ॾिसण वटां बि सुठो लॻंदो, ज़बरदस्तु लॻंदो ऐं तव्हांखे मज़ो बि ईंदो ड्रामो। फ़िलहालु तव्हां बैकग्राउंड जेका सीन ॾिसी रहिया आहियो तव्हां उन में बोर थी चुका आहियो, असांखे ख़बर आहे, ऐं तव्हांखे ड्रामो मज़ो न ॾेई रहियो आहे पंहिंजा वेरी। पर ड्रामो बुरो न आहे, ड्रामो भलो आहे। अॻिते हली ड्रामो एक्शन कंदो, ड्रामो ज़बरदस्तु थी वेंदो, ड्रामे जी कहाणी में चेंजिंग ईंदी, तब्दीली ईंदी, पोइ ड्रामो हाई लेवल जो थी वेंदो। बाक़ी दोस्तनि खे अर्ज़ु कंदो हलां त हिन ड्रामे खे अगरि तव्हां ॾिसी रहिया आहियो, अगरि तव्हां असांजी वीडियो ॾिसी रहिया आहियो, पहिरियों हिन खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा चैनल खे, उदासी टीवी खे। ऐं मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे त हाणे तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी इहा आहे त ॿिएं स्पेल जी शूटिंग हली रही आहे रियासत ड्रामे जी। छो पहिरियों स्पेल हाणे अची मुकमल थियो आहे। खजूर साहिबु सफ़ा स्लो कमु करे रहियो आहे रियासत ड्रामे ते। उन टीज़र त अची चुका आहिनि, पुरमो न आहे आयो, पुरमो बि तमामु जल्द अचण वारो आहे। काफ़ी दोस्त में कमेंट कंदा आहिनि त रियासत ड्रामे जी अपडेट ॾियो। उन्हनि खे इहो चवंदुसि कुझु ॾींहं तव्हां वेट कयो, जीअं न्यू अपडेट्स अॻिते वधंदी तव्हांखे मां अपडेट ॾेई छॾींदुसि। फ़िलहालु जेको रियासत ड्रामो आहे उते ई फाथो पियो आहे, टंगियो पियो आहे अध में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।